अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा विरहा मुंहिंजे नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, जाकिर ख़ान बेढंगो फाथो आहे। हाणे जाकिर ख़ान खे सांवल पंहिंजा सवाल करे थो, सिखु पंहिंजा सवाल, रोंडो पंहिंजूं ॻाल्हियूं करे थो, शेरनि वारा पंहिंजूं ॻाल्हियूं करनि था। हिकिड़ी सोणी ते सभु विढ़नि था पिया। होॾां वरी कोमल चए थी इहा मूंखे कढाए ॾे त मां राति रहण लाइ तयारु आहियां, सुभाणे मां वठी वञा इन खे घरु। यानी जाकिर ख़ान परेशान आहे, उनजी घरवारी बि परेशान आहे, चाकर जे ख़िलाफ़ु थी वई आहे। त जाकिर ख़ान अहिड़ियूं ॻाल्हियूं, अहिड़ी सोच छो थो रखे। हर को मतिलबु गंदे नज़रनि सां ॾिसे थो। जाकिर ख़ान भला इहो कमु ॿियो नंबर त न कयूं वेठो आहे हिननि छोकिरियुनि सां। अहिड़े हिसाब सां अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे सीन ज़बरदस्त ॾिसण वटां मिलंदा, शक जी निगाह वारा सीन। ऐं हिते हाणे मंसूर ख़ान धोखो कंदो जाकिर ख़ान सां, इन खे काॾे ॿाहिरि वठी बहानो ॾेई उते अकबर ख़ान जे हवाले कराईंदो ऐं अकबर ख़ान थी सघे थो त इन खे क़ैद करे छॾे, मथां ॿधी छॾे जाकिर ख़ान खे 2-3 ॾींहं जे लाइ। दोस्तों, वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।